नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फबिअय्यि हदीसिन बअदहु युमिनून। वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र अल्लाहु नज़्ज़ल अहसनल हदीस। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला अफ़मिन हाज़ल हदीस तअजबून। वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वइज़ असर्रन नबिय्यु इला बअज़ि अज़वाजिही हदीसा। वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र वमा अरसलनाका इल्ला काफ़्फ़तन लिन्नास। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला
वमा अरसलनाका इल्ला मुबश्शिरन व नज़ीरा। वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। हर किस्म जी हमदई सना वॾाई वाखाणी तारीफ़ अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ, जेको कुल कायनात जो तमाम तर मखलूक़ात जो अकेलो ख़ालिक मालिक राज़िक अकेलो ही मुश्किल कुशा है। बेहिसाब बेशुमार लातादाद अणगणिया अणखुट दुरूद ऐं सलाम हुजनि आख़िरी नबी सय्यदुल अंबिया ख़ातमुन नबीयीन प्यारे मिठड़े सोहणे भलारे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस से। मेहरबान साथियों, बुज़ुर्गो, भाइरो, महदूद मुख़्तसर वक़्त के अंदर चंद ॻाल्हियूं ख़ासि तौर ते पंहिंजी इस्लाह जे लाइ, पोइ बिलउमूम अवां भाइरनि ताईं या मुमकिन आहे इहा आवाज़ अमड़ियुनि ताईं भेनरुनि ताईं न्याणियुनि ताईं पहुचंदो हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन खां इहा ई दुआ आहे, पंहिंजी इहा ई नियत ऐं इरादो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन शाल सोचणु सम्झणु एहसास पैदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब साईं बेशुमार नेमतूं कयूं, नेमतूं के जिस्मानी आहिनि, नेमतूं के बैरूनी आहिनि, के नेमतूं माली तौर ते आहिनि, मईशत सां ताल्लुक़ रखनि, दौलत सां ताल्लुक़ रखनि, के नेमतूं सहूलत जी सूरत में आहिनि, के नेमतूं आसाइशनि जी सूरत में आहिनि, के नेमतूं ख़ुशहाली आसूदगी जी सूरत में आहिनि, ऐं के वरी ॿाहिरी दुनिया सां निस्बत में आहिनि। पर बहसियत मुसलमान पाण सोच वीचार कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे बेशुमार नेमतूं ॾिनियूं आहिनि, क़दुरु कोन कयोसीं, तवजह कान वई, नाशुक्री आम थी वई, मायूसी तमामु घणी आहे, नाउमीदी तमामु घणी आहे। पंहिंजे पाण खे बाज़ औक़ात एतिरो अजाए क़िस्म जे कमनि में ज़ाया कंदे कंदे पंहिंजी क़दुरु क़ीमत, पंहिंजी हैसियत ऐं पंहिंजी उन अहमियत खे पाण ईअं विञाए वेठा आहियूं त हीउ इंसान जिस्मानी तौर ते बि क़ीमती आहे, हीउ इंसान रूहानी तौर ते बि क़ीमती आहे, हीउ जिस्म बि ऐं हीउ रूह बि, इहे ॿई शयूं इंसान जूं ज़ाती न आहिनि। जिस्म बि अल्लाह जे तरफ़ां आहे ऐं इहो रूह बि अल्लाह जे तरफ़ां आहे। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन मूं ते अवां ते या जंहिं बि कलमो पढ़ियो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सम्झो, उन माण्हू ते नेमतूं खोड़ आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन नेमतूं ॻणायूं बि ॼाणायूं बि, उनजा तज़किरा तव्हां खोड़ चकर ॿुधंदा आहियो, कॾहिं आयतनि जी रोशनी में, कॾहिं हदीसनि जी रोशनी में, कॾहिं हिक ॿिए सां वेही नसीहतूं कंदे, कॾहिं ज़हनी जिस्मानी का बीमारी थिए थी, कंहिं उज़वे जे अंदरि का तकलीफ़ थिए थी, या को नुक्स पैदा थिए थो, या का लाचारी बेवसी पैदा थिए थी, पोइ अहसासु थींदो आहे त इंसान जो जिस्म केॾो क़ीमती आहे। पर जेकॾहिं सिहतयाबी आहे, चङा भला आहियूं, शिफ़ायाब आहियूं, ठीकु ठाक पिया हलूं फिरूं, पोइ मुमकिन आहे इन जिस्म जो पाण खे क़दुरु कोन्हे। वरना क़ुरान मजीद इन मामले में तमामु वज़ाहत कई आहे, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन तवजह ॾियारी आहे। इंसान तकब्बुर में, आकड़ में, गुरूर में, घमंड में पंहिंजे पाण खे सम्झे थो त मूं जहिड़ो जेॾो को शायदि अल्लाह ख़ल्क़ियो ई कोन्हे, वरी को ही उभरे लहे रुगो मूं ते ई पियो। शायदि इंसान तकब्बुर में, गुरूर में, घमंड में एॾो अॻिते वधी वियो आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ ताईं हलियो वियो आहे, इंसानियत ताईं हली वई, रिश्तनि खे उहे बाहियूं वञी लॻियूं जो पीउ पुट औलाद पाण में केतिरा तनाज़ा खड़ा थिया। वहशत जे दौर में, जहालत जे दौर में, जॾहिं अरब उन दौर जे अंदरि कलमे सां अञा जुड़िया कोन हुया, मोहम्मद मुस्तफ़ा जी रिसालत सां, उनजी बेसत सां, उनजी नुबूअत सां अञा उनजो गांडापो कोन थियो आहे, कलमो अञा कोन पढ़ियो आहे। उन वक़्तु जेके उन्हनि जे अंदरि जराइम मौजूदु हुया, अख़लाक़ी तौर ते तबाह हुया, माशी तौर ते तबाह हुया, ऐं अहिड़े हवाले सां मुआशरती तौर ते रहणी सहणी में सियासी तौर ते बि कमज़ोर हुया।
अबरा जेको उतां लश्कर खणी निकितो काबतुल्लाह खे नऊज़ बिल्लाह डराइण पिया आयो, शहीद करण पिया आयो, उन मौक़े ते अरबन को मज़म्मत कोन कई, अरबन को दिफ़ा कोन कयो सरज़मीन जो। कुरान मजीद वाक़िया तो ज़िक्र करे 30 सिपारे में सूरह फील उमूमन तव्हांखे यादि हूंदी आहे, खोड़ जेकर तव्हां ॿुधंदा आहियो, अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील, हुनजी हालत इहा हुई। पर जेॾीमहिल इहा ई क़ौम जेका मुआशी तौर ते, मुआशरती तौर ते, अख़लाक़ी तौर ते, मज़हबी हालत इहा हुई जो शिरक जी इंतिहा ते हुया, सवनि जी तइदाद में बुत रखियो उनजी इबादत पिया कनि, पूॼा पाठ पिया कनि, इहा उन्हनि जी ज़ाहिरी शक्ल सूरत मजमूई अक्स आहे। चंद हिकु माण्हू हुया जेके चङा बि उन्हनि में हुया, पर उहे तमामु घटि मिक़दार में। मुआशरे जो अक्स, मुआशरे जो आईनो ऐं मजमूओ इहो हो। अख़लाक किरदार जी हालत इहा हुई जो न्याणी जी का बि इज़त न हुई। हक़ त परे जी ॻाल्हि आहे, त न्याणी खे हक़ छा ॾिजनि, हक़नि जो त तसवर बि कोन हो, पर न्याणी जी का हैसियत, का अज़मत, उहो तसवर ई कोन हो उन्हनि में। चंद हिकु हुया न हुअण बराबरि, मजमूई तौर ते उन्हनि जे जेको मुआशरे जो अक्सो इहो हो। क़ुरान मजीद इन खे बि तज़किरा कया, निशानदेही कई ऐं उन्हनि जे इन कुधनि अमलनि जी मज़म्मत कंदे उन्हनि जी वईद बि ज़िक्र कई। यतवारा मिनल क़ौम, ख़बर पई घर में न्याणी पैदा थी आहे, हमरा ॻोठ छॾे हलियो वियो, मोह करे वियो, गुम थी वियो, त घर में न्याणी पैदा थी आहे, ऐब थी वियो। अहिड़ी क़ौम खे सम्झाइण आयो केरु? मुहम्मद मुस्तफ़ा। जेॾीमहिल कलमे सां जुड़िया, पहिरियों सबक़ु कहिड़ो मिलियो? पहिरियों सबक़ु इहो आहे तो ख़ालिक़ खे सुञाणियो, पंहिंजे मालिक खे सुञाणियो, ख़लकणहार खे, सर्जणहार खे, परवरदिगार खे। ऐं इहो जेको पहिरियों सबक़ु यादि थी वञे त बाक़ी सभई शयूं उन खां बाद में जुड़ियल आहिनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुआशरे जे अंदरि रहिया, उनजी नंढड़ी हिकिड़ी झलक तव्हांजे साम्हूं पेश कई आहे, इन खां वधीक तव्हां वटि मालूमात हूंदी। इन मुआशरे खे मोहम्मद मुस्तफ़ा सम गुज़ारींदे 40 साल ज़िंदगी जा गुज़ारिया मोहम्मद मुस्तफ़ा। 40 सालनि खां पोइ नुबुवत मिली आहे। नुबुवत मिलण के कुछ अरसे खां पोइ बुखारी शरीफ़ में रिवायतूं पढ़ूं था, हदीस जे उमूमी किताबनि में पढ़ूं था, सीरत जे किताबनि में पढ़ूं था। 40 साल खां पोइ नुबुवत मिले, नुबुवत जे कुछ अरसे खां पोइ पैगाम ॾिनो वञे अल्लाह जे तरफ़ां, या अय्युहल मुद्दसिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, हाणे तव्हां अचो मैदान में, हाणे वाज़े तौर ते ऐलान करे खे ॿुधायो। अरबन वटि उन दौर में नोटिस बोर्ड या सॾ जो छा निज़ाम हुयो? बिरादरी में, राज भाग में पैगाम कीअं पहुचाइजे? पोइ उन्हनि जो तौर तरीक़ो इहो हो, दादा राज भाग मां, बिरादरी मां, पाण जे इन इलाइक़े में, पंहिंजे तर में, इन सफ़ा टकरी जे मथां ई जाइ आहे, ॻोठ हेठि आहे, ओड़ो पाड़ो बस्ती आहे हेठि आहे, वेड़ो सॼो उते थो रहे। इन मथी टकरी ते बि पंहिंजी बिरादरी जो को माण्हू सॾ कंदो त भाउ राज बिरादर वारो गॾु थियो। तरीक़ो उन्हनि वटि छा हो त अहिड़ो को सॾ थिए त बिरादरी मां, उन हर वेढ़े मां, हर घर मां 1 2 3 माण्हू उहो अचो, सॾ ॿुधो। उहो सॾ या त को वॾी ख़ुशी जो हूंदो या वॾे कंहिं ग़म जो हूंदो, माना ॾुख जी का अहम ख़बर हूंदी। रसूल करीम उन सफ़ा टकरी ते बीठा आहिनि, अॼु सॾ कयूं, माण्हू डुड़ंदा अचनि, घर घर मां माण्हू अचनि पिया। आवाज़ त मोहम्मद बिन अब्दुल्लाह बीठो आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठा आहिनि। इहे त कॾहिं कोन बीठा, ऐलान को अहम हूंदो, ॻाल्हि का अहम, हू बि बिरादरी जो सॾ आहे, वञिबो त सही न। हाणे उते जंहिंमहिल पहुता, रसूल करीम पहिरीं ॻाल्हि कहिड़ी पेश कई? दावत पोइ, पैगाम पोइ, पहिरीं शइ पेश कयूं किरदार। ऐं पंहिंजे हिकिड़े इलाइक़े मां पहुतसि हिते, अवां सुठो गुमान कंदो, सुठे हुस्न ज़न कंदो। इस्लाम भी चयो, तैलीम भी अचे थी, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी सकाफ़त भी अचे थी। अदा महिमान ॿाहिरि जो माण्हू आहे, सुञाणू कोन था, हिक ॿिए जी इज़त कबी। इस्लाम भी चयो, इंसानियत भी अचे, एजुकेशन भी अचे, पंहिंजूं रीतूं रस्मूं सुहिणे क़िस्म जूं उहे भी अचनि। पर इंसान जे किरदार जी, इंसान जी रहणी सहणी जी, ॾेती लेती जी, हमरा केतिरे पाणी में आहे, इन जी कंहिंखे ख़बर हूंदी? घर वारनि खे, ओड़े पाड़े वारनि खे, ॻोठ में थो रहे ॻोठ वारनि खे, बिरादर खे, जिते मुलाज़मत करे थो उन्हनि खे ख़बर हूंदी।
जिते कारोबार करे थो उनखे ख़बर हूंदी, जिते रांदि रूंद आहे, जिते उनजो गच हिसो गुज़रे थो, माण्हुनि सां लह विचड़ में अचे थो, उन्हनि माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 साल रहिया आहिनि, परदेस में न, पंहिंजनि में ॼाया निपनिया उते, विलादत बासआदत उते थी आहे, नंढपिण उते आहे, ॿारोतण उते आहे, नौजवानी उते आहे, जवानी उते आहे, शादी, ॿार, कारोबार, मुलाज़मतूं, 40 साल वॾो अरसो आहे। रसूल खे फरमायो तव्हां मूंखे कीअं ॾिठो? सभिनी हिकिड़ो ई जवाब पे ॾिनो न, हिकिड़ी ॻाल्हि ते मुतफ़िक़ हुया न। अॼु आऊं अवी पंहिंजे इलाइक़े, पंहिंजे ॻोठ, पंहिंजे इदारे, पंहिंजे तर में जेकॾहिं इहा ॻाल्हि कयूं त मुमकिन आहे त पाण 4 ॾींहं कीअं गुज़ारिया, पाण 6 महीना कीअं रहियासीं, पाण साल कीअं रहियासीं, पाण केतिरा क़ाबिल एतबार आहियूं, पाण केतिरा क़ाबिल एतमाद आहियूं। हिकिड़ा माण्हू 10 कसम खयो वञनि, आऊं अवी माठ कर कंदासीं, वाह कसम पियो गणे, पर दिलि में चऊं पिया हमरा कूड़ो आहे। के वरी तव्हां माण्हू अहिड़ा ॾिसो, रुगो हिकिड़ी सिट चवनि कसम जी ॻाल्हि ई कान्हे का, वाह फलाणे माण्हू ॻाल्हि कई आहे न, अलाए पथर ते लकीर आहे, हुन ॻाल्हि कई आहे, तीअं ई हूंदो। जुमलात उहे, पर पोयां किरदारु हूंदो, पोयां कुर्बानियूं हूंदियूं, पोयां सहप हूंदी, पोयां ॾाहप हूंदी, सुगड़ाइप हूंदी, फहमाइश हूंदी, समझदारी हूंदी, दुनिया जा लाहा चाड़ा ॾिठा हूंदा, जांच परख हूंदी। इहे शयूं वज़न कीअं थियूं पैदा कनि? सिर्फ़ु तकरीरनि जे ज़रिए न, सिर्फ़ु गुफ़्तगू जे ज़रिए न, जुमिलेबाज़ी जे लफ़ाज़ी जे ज़रिए न, माण्हुनि सां लह विचण में अचण खां पोइ हमरा जी ख़बर पवंदी वज़न केतिरो आहे, हल्को आहे, ढरो आहे, इन ते एतबार केतिरो कजे, ॻाल्हि जो केतिरो पको आहे, वाइदे जो केतिरो पको आहे, ॾेती लेती जो कहिड़ो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा 40 साल ज़िंदगी गुज़ारी आहे। पोइ पुछा कई साईं अवी सादिक आहियो, अवी अमीन आहियो, अवां जहिड़ो को अदल वारो, अवां जहिड़ो को भलारो, अवां जहिड़ो को सचो आहे कोन। समूरे जा समूरा ताईद पिया कनि, समूरे जा समूरा अदब एतिराम सां जवाब पिया ॾियनि। उन खां पोइ हिकिड़ो जुमिलो मोहम्मद मुस्तफ़ा चवे थो, हिकिड़ो जुमिलो, उहे जेके सभु जीअ में जायूं पिया ॾियनि न, सभु चवनि पियासीं तव्हां भला आहियो, तव्हां सचा आहियो। हिकिड़े जुमिले खां पोइ उहे सभई जा सभु मोहम्मद मुस्तफ़ा जा मुखालिफ़ पिया थियनि, पूरो मुआशिरो मुखालिफ़। जुमिलो कहिड़ो? ॾेती लेती जो कोन हो, को वहिंवार कोन हो, नऊज़ बिल्लाह कंहिं मामले में खुटा कोन, मोहम्मद मुस्तफ़ा समाइनि। अंदाज़ो लॻाए जुमिलो हिकिड़ो ई आहे, अल्लाह खां सिवा को माबूद कोन्हे, इन शइ जो इक़रार कयो, कूलू ला इलाहा इल्लल्लाह, तौहीद खे क़बूल कयो। जुमिलो हिकिड़ो, ॾुखियो कोन्हे। आऊं अवी इहो जुमिलो पढ़ूं था, मुस्लमान आहियूं, कलमो पढ़ूं था, हुते उन्हनि खे इहो जुमिलो चयो वियो त सभु जा सभु मुखालिफ़, पर चाचो बदबख़्त अबू लहब एतिरे ते लही आयो जो गुस्साखी ते लही करे चए थो अले हाज़ा जमाअतन तब्बलक या मोहम्मद, नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह, सुम्मा नऊज़ बिल्लाह, अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ चई त तव्हीं तबाह थी वञो। मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां हिन कम जे लाइ असांखे गॾु कयो आहे त असां हिकिड़े अलाह जी इबादत कयूं। हीउ शिरक, हीउ जेके मामला ॿिया असांजा, इहे असांजूं इबादतूं, इहे असांजूं रीतूं रस्मूं, इहे असांजा बुतनि सां जेके मामला, उहे सभु छॾे ॾियूं। इहे सॼो राज बाग बिरादर सभु हिकिड़ी तुंहिंजी ॻाल्हि मञे। जवाबु ॾिनो अल्लाह। क़ुरान मजीद में अथव, सूरतूं तव्हांखे यादि हूंदियूं, न त खोड़ चकर ॿुधंदा आहियो। तब्बत यदा अबी लहबियूं व तब, वञी तर्जुमा त पढ़ूं न। अल्लाह रब्बुल आलमीन दिफ़ा कयो, अल्लाह रब्बुल आलमीन जवाबु ॾिनो, ऐं भयानक अंजाम जेको अबू लहब जी घरवारी उम्मे जमील जंहिंजो उर्वा नालो आयो, इन जो जेको अंजाम कहिड़ो भयानक थींदो, उन जी त वज़ाहत अची वई। पैगाम कहिड़ो मिलियो? तौहीद। नेमतूं खोड़ अल्लाह ॼाणायूं, ऐं नेमतनि जी इंसान जी इब्तिदा, इंसान जी शुरूआत, आऊं अवी या जेको बि माण्हू दुनिया में आयो आहे पंहिंजी मर्ज़ी सां त कोन आयो आहे न। अवां पंहिंजी मर्ज़ी सां आया हूंदव, कॾहिं ॼमूं, कहिड़ी ॿोली हुजे, केतिरो कद बुत छे करे वरी दंग थिए, उमिरि केतिरी हुजे, आख़िर किथे मरंदासीं,
इहा शइ तव्हां तय करे आया हो, ऐं तय करे आयोसि, कंहिंजी मर्ज़ी सां दुनिया में आया आहियूं। सोच वीचार जी ॻाल्हि आहे न, पंहिंजी मर्ज़ी सां दुनिया में पैदा कोन थिया आहियूं। क़ुरान मजीद सूरह मुल्क रब थो फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। बरकतन वारी ज़ात अल्लाह जी, जंहिंजे हथ में हर तरह जी बादशाहत आहे, हर तरह जो इख्तियार आहे, उहो हर मामले ते कुदरत वारो आहे। उहो अल्लाह आहे जंहिं मौत खे ऐं जंहिं ज़िंदगी खे ख़लक़ियो आहे। हीअ ज़िंदगी आहे छा? पाण खे ॼमार चऊं, पाण खे हयाती चऊं, पाण खे ज़िंदगी चऊं, पाण खे हयात चऊं, पाण खे लाइफ चऊं, पाण खे एज चऊं, पाण खे उमिरि चऊं, जहिड़ा बि नाला जहिड़े ॿोलियुनि जा चओ, आहे छा? दुनिया में अचण ऐं दुनिया मां वञण वारो विच वारो जेको अरसो आहे, इनखे पाण ज़िंदगी था चऊं। पोइ जंहिंखे जेतिरो अरसो मिलियो, पोइ पंहिंजे मुआशिरे में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सोचूं नियतनि ते शक कोन था कयूं, पाण खे इख़्तियार बि कोन्हे को, ऐं न ई आहे जसारत कंदासीं। नियतूं ॼाणनि बाननि जूं, रब ॼाणे बाननि जो। पर असां वटि उमूमन अजीब क़िस्म जा जुमिला हूंदा आहिनि बग़ैर कंहिं सोचे सम्झे या पोइ बहाना कंदे मुमकिन आहे। हिकिड़ो जुमिलो पाण इहो ॿुधंदा, अञा असीं टाइम पियो आहे, अञा ॾिठो ई कुझु कोन्हे। हिकिड़ा उहे जुमिला सम्झ में अचनि था नौजवाननि जा, ॾिठो ई कुझु कोन्हे। अञा दुनिया जी रंगत चमक दमक, ट्रेंड फैशन, उथण वेहण उॾामण, अलाए छा ज़िंदगी आहे, घुमी फिरी वठूं। अञा टाइम पियो आहे साईं, इहा को हींअर अञा ॼमार थोरी आहे दीन ते हलण जी, नौजवानी में ॾाढी थोरी रखबी। अब तव्हां ॼाणो, तव्हांजो रब ॼाणे। पंहिंजो था मिंथ मेड़ारो काफ़िलो, पाण त चवंदा अपील, ही मुंहिंजी अपील, ही मिंथ, ही मेड़, ही एलाज़, ही पंहिंजी इस्लाह जे लाइ ऐं ॿाहिरनि ताईं पैगाम पहुचाइण ख़ातिर चंद ॻाल्हियूं पिया कयूं। हिकिड़ो त जुमिलो इहो था ॿुधूं त अञा टाइम पियो आहे, मतिलबु इन जो निमाज़ूं पियो आहे पढ़ंदासीं जॾहिं टाइम आयो। रोज़ा हींअर न, अञा टाइम इहो हलंदो रहे। 30 साल वारो हुजे थो अञा टाइम पियो आहे, 50 साल वारो हुजे थो अञा टाइम पियो आहे, 60 साल वारो हुजे थो अञा टाइम पियो आहे। टाइम घणो आहे, कंहिं वटि लिखियलु हूंदो, लिखत कराए आयो हूंदो, मुंहिंजो टाइम अञा एतिरो आहे, बाक़ी एतिरो आहे जो आख़िरी इहे 5 साल बचा न, पोइ ॾिसो मूं जहिड़ो त को मुतक़ी परहेज़गार हूंदो ई कोन। इहे पाण जुमिला छो पिया चऊं? बहाननि जे पोयां न। या वरी हिकिड़ो ॿियो जुमिलो, उहो वरी छा, सिर्फ़ु टाइम मिले ई कोन थो। हिकिड़ा चवंदा टाइम अञा पियो आहे, तंहिंजे करे इबादतूं, ॿियो जेके भलाई जा कम, फ़र्ज़ शयूं, नफ़िल खे छॾियऊं, वसार वारियूं छॾियूं, पर जेके फ़र्ज़ शयूं, हुकूक जेके आहिनि, उहे बि सिर्फ़ु इन आसिरे में त अञा टाइम पियो आहे। पर ॿियो वरी जुमिलो से टाइम मिले ई कोन थो, टाइम आहे किथे? मौलवी साहिब तव्हां भाषा माण्हू आहियो, असांखे निमाज़, हिकिड़ी निमाज़, ॿी निमाज़, छा रहियो सिज, निमाज़ आज़ाननि ते आज़ान लॻी पिया, तव्हां त आहियो वांदा। मुमकिन आहे हिते अलाह कंदो, अहिड़ी ॻाल्हि न हूंदी, पर मुमकिन मुआशिरे में खोड़ ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि। हाणे हिकिड़ा चवनि टाइम अञा पियो आहे, ॿिया चवनि टाइम आहे ई कोन को। टाइम आहे केतिरो, मिलंदो केतिरो, थुल्हे लेखे हिसाब। हदीस जे मुख़्तलिफ़ किताबनि में, सुनन इब्न माजा में, सुनन तिरमिज़ी में, बल्कि बुखारी शरीफ़ जे अंदर बि तव्हांखे इहो मफ़हूम मिले। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु ज़िक्र करे फरमाए, रसूल कम आमारु उम्मती मा बैन 60 व इला 70 व अक़ल्लुहुम मन यजूज़ु ज़ालिक। ॿी रिवायत में मन युजव्विज़ु ज़ालिक, यजूज़ ऐं युजव्विज़ जा लफ़्ज़ आया। रसूल कम फरमायो, मुंहिंजी उम्मत जा जेके एवरेज साल, थुल्हे लेखे हिसाब, तनासुब, अंदाज़ो, उहो इहो आहे जो आम उमिरि जेका हूंदी उहा 60 खां 70 साल जे विच में हूंदी। कुझु माण्हू हूंदा जेके मथे वेंदा, कुझु हूंदा हेठि हूंदा। आम सतही उमिरि जेका आहे, एवरेज उमिरि जंहिंखे चइजे, उहा 60 खां 70 साल। हीउ केरु पियो चए? मोहम्मद मुस्तफ़ा। हाणे ॿुधायो कंहिंजी केतिरी अञा ॼमार आहे? कहिड़ी उन ॼमार जो इंतज़ारु पिया कयूं जॾहिं उज़वा कमु छॾे वञनि, उन वक़्त जो इंतज़ारु पिया कयूं न, जेको 50 साल 60 साल वारो बि हुई चए पियो अञा टाइम पियो आहे। पोइ ॾिसंदासीं को फिटनेस वारो, को प्लेयर, को सेहतमंद, को डाइटिंग वारो, खाद खुराक जो एहतियात करण वारो, को मुत्तकी, को परहेज़गार, को नेक, को निमाज़ी, को आलिम, को फ़क़ीह, को औलिया, को वॾो,
भला केर आहे जेको जुरत करे चवे अला मुंहिंजी टोटल उम्र हेतिरी आहे, हेतिरी थी वई आहे, बाक़ी हेतिरी आहे? पाण वांगुरु हूंदो अहिड़ो? कंहिंखे का ख़बर आहे? ही बयान कयूं पिया, ऐं बयान पूरो करे सघंदुसि न कंदुसि मूंखे ख़बर कान्हे का, रब थो ॼाणे। वापसि पहुची सघंदासीं न पहुची सघंदासीं? सजदे वारो माण्हू सजदे में आहे, मथे सिर थींदो न थींदो? वक़्तु अची वियो, जाइ मुक़ररु, वक़्तु मुक़ररु आहे, रब्बुल आलमीन जो अमर गालिब आहे। पोइ ॾिसबो कोन त बच्चा जा यतीम थी वेंदा, पोइ ॾिसबो कोन त घरवारी बेवा थी वेंदी, ॾिसबो कोन त ग़रीबी हालत आहे, ॾिसबो कोन त बारिशूं बियूं थियनि, किथे मंज़िल ते वञी पहुचे, परदेस में आहे, पंहिंजनि में आहे, जंग में आहे, इबादत में आहे, किथे आहे, कीअं आहे? अल्लाह जो अमर गालिब आहे। अंदाज़ो लॻायो त अल्लाह जी कुदरत जी उन झलक मां महसूसु कयो मुंहिंजी अव्हांजी छा हैसियत। मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया में आया त पंहिंजे वालिद खे ॾिसी कोन सघिया। 2 खां 3 महीना अॻु में वालिद जो विछोड़ो थी वियो, यतीमी जी हालत में दुनिया में आया आहिनि। क़ुर में जी पढ़ूं था सूरह ज़ुहा, मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत जे हवाले सां अज़ीम सूरत आहे। रसूल अकरम जी सीरत खे पढ़ण जे लाइ सूरह ज़ुहा ॾिसो, अल्लाह रब्बुल आलमीन उन में बि ज़िक्र कयो, अलम यजिदक यतीमन फआवा। मोहम्मद मुस्तफ़ा अवां यतीम हुयो, अवांजे रब तव्हांखे संभालियो। 6 साल जा मासूम ॿार, मोहम्मद मुस्तफ़ा 6 साल जा मासूम ॿार पंहिंजी वालदा मोहतरमा बीबी आमना सां गॾु आहिनि, यतीमी जी हालत में सफ़र मां अचनि पिया। अबवा जे मक़ाम ते वालदा जो विछोड़ो थिए थो, आहे न अल्लाह जो हुकुम गालिब। अमड़ जो विछोड़ो, ॾुख तकलीफ़ूं, रंज, बेवफ़ायूं, परेशानियूं, गुरबतूं, मिसकीनियूं, बीमारी, झेड़ा झटा, तनाज़ा, नफ़रतूं, साड़, अकेलाई, तन्हाई, ये सभु शयूं तव्हां ॾिसो था ऐं ॾिसां थो, पोइ पाण मायूस थी, नाउमीद थी, वावेला कंदा आहियूं त सभु ॾुख रुगो असां ते आहिनि, सभु तकलीफ़ूं असां ते आहिनि। तय करे वञूं पाण, यकीन कयो पूरे क़िस्म जो ज़र्रे जो शक न आहे, जेतिरियूं तकलीफ़ूं अव्हां खे मूंखे ईंदियूं छे करे अचनि, जेतिरियूं बि अची वञनि, इन खां कई भेरा वधीक तकलीफ़ूं अल्लाह जे पैगंबरनि खे आयूं, ऐं उन्हनि में बि मोहम्मद मुस्तफ़ा में जेके आज़माइशूं आयूं उहे मूंखे अव्हां खे कंहिं उम्मती खे कोन ईंदियूं। इहो यकीन आऊं तव्हांखे लिखी ॾियण जे लाइ तयारु आहियां, कोन ईंदियूं। छो जो हदीसूं मौजूदु आहिनि, बुखारी शरीफ़ में चैप्टर तव्हांखे मिलंदा, हदीस जे किताब सुनी तिरमिज़ी में मिलनि, मुस्नद अहमद में मिलनि। रसूल अकरम जो अज़ीम जुमिलो ॿुधंदा आहियो, इन्न लिल्लाहि अशद्दु बलान अल अंबिया। रसूल अकरम फरमायो पंहिंजे साथियुनि तां वेठा आहिनि, सभिनी खां वधीक तकलीफ़ अल्लाह जे पैगंबरनि खे आयूं। लक़द उज़ीतु फ़िल्लाहि अक्सर, फरमाई मां मोहम्मद मुस्तफ़ा खे उन्हनि पैगंबरनि मां वधीक तकलीफ़ आहिनि। जिस्मानी तकलीफ़ूं आयूं मोहम्मद मुस्तफ़ा खे, काबतुल्लाह में वञनि इबादत जे लाइ, हिकिड़ा बदबख़्त क़िस्म जा उहे मुशरिक उठ जी ओजरी खणी मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां उछलाइनि, इहा तकलीफ़ मामूली आहे। असांखे कंहिं तानो मेणो ॾिनो, पर पुठ कंहिं गीबत करे दी, आहे फलाणा तुंहिंजे बारे में हीअं पई चई, असां त अलाए केतिरा ॾींहं असांजो मुंहुं सिधो न थींदो, फलाणो इहो थो चए, सम्झो था न, अना ज़िद होड मूंखे चई। हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा जिस्मानी तौर ते ज़ख़्मी थियनि, जिस्मानी तकलीफ़ूं, रसूल अकरम खे माली तकलीफ़ूं आयूं। अल्लाह रब्बुल आलमीन ने सूरह ज़ुहा में तज़किरो कयो आहे। रसूल अकरम तव्हांजी कैफ़ियत उहा हुई, मोहताजी हुआ, मिसकीनी हुआ, अल्लाह रब्बुल आलमीन गनी करे छॾे। गनी मतिलबु दिलि मां दुनिया जी उहा रग़बत ई कढे छॾी, दुनिया जो हिर्स, तमा, लालच रसूल अकरम जे दिलि में न आहे। सॼी ज़िंदगी दुनिया माण्हुनि में विरहाईंदे गुज़ारे विया। तकलीफ़ूं, बुखनि जूं तकलीफ़ूं, 2 ॾींहं बुख ते तव्हां गुज़ारिया हूंदा, हफ़्तो गुज़ारियो हूंदो, 15 ॾींहं गुज़ारिया हूंदा। हदीस जा किताब पढ़ो, बुखारी शरीफ़ जे अंदरि किताबुल मग़ाज़ी में ॿियनि चैप्टरनि में तव्हां पढ़ो न, रसूल अकरम जी मईशत कीअं हुई, ज़िंदगी जो गुज़रान कीअं हो। खुटल माण्हू सां, बीमार माण्हू सां, टुटल माण्हू सां, अकेले माण्हू सां, इन्हनि माण्हुनि सां निभाइणु ॾाढो ॾुखियो आहे। ख़ैर भाती बि हथु कढे वेंदा आहिनि। ऐं अॼुकल्ह जे दौर में तव्हांखे ख़बर आहे, रिश्तनि जा जेके मामलात ॾिसो पिया,
मिटी माइटी औलाद जेके वालदेन जा हक़ पे अदा करे, वालदेन जेके औलाद जा हक़ पे अदा कनि, ॿिन्ही पासे कमी कान्हे का। किथे औलाद इन मामले में अॻु भरो आहे ऐं किथे वरी वालदेन। किथे वालदेन खां पुछा कयो त औलाद जा ॾुख पिया ॿुधाइनि, किथे औलाद खां पुछा कयो त वालदेन जा ॾुख पिया ॿुधाइनि। हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा जे इन मिसकीनी हालत में, जिते महीनो ॿ महीना गुज़रनि, रिध पचा न हुजे, खजूर पाणी ते गुज़ारो हुजे, बुखारी शरीफ़ जूं रिवायतूं तव्हां खोड़ चकर ॿुधियूं आहिनि, यादि हूंदियूं। मूंखे ॿुधायो, इन हालत में घर वारियूं निभाइनि, धीअरूं निभाइनि, ख़ानदान निभाए, अहिड़े ॾुख सुख में निभाइण, इहा ई त क़ुर्बानी आहे न, इहा ई त मोहबत आहे न। सूरह अहज़ाब पढ़ो, सूरह अहज़ाब जे अंदरि 21 सिपारे जी आख़िरी उन आयतनि खे तव्हां पढ़ो न। अल्लाह रब्बुल आलमीन चयो मोहम्मद मुस्तफ़ा खे त पंहिंजी घरवारनि खे गॾु कयो, पंहिंजी घरवारनि खे गॾु कयो ऐं उनखे सिधी सही ॻाल्हि कयो। तव्हांखे अल्लाह घुर्जे, तव्हांखे रसूलुल्लाह घुर्जे, तव्हांखे आख़िरत घुर्जे। हिकिड़ी आछ इहा ॾियो। ॿी आहे त इन कुंतुन तुरिदनल हयात दुनिया व ज़ीनतहा फतआलैन उबत्तिकुन व उसर्रिकुन। इहे आयतूं तव्हां पढ़ो सही न। रब थो फरमाए इन्हनि खे चओ तव्हांखे दुनिया घुर्जे, दुनिया जूं आसाइशूं घुर्जनि, दुनिया जी ज़ेबो ज़ीनत घुर्जे, पोइ तव्हां चओ तव्हांखे दुनिया मिली वेंदी, दुनिया जूं आसाइशूं मिली, जेको तव्हां चाहियो तव्हांखे मिली वेंदो। पर पोइ तव्हांखे अलाह न मिलंदो, पोइ तव्हांखे रसूलुल्लाह न मिलंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आख़िरत न आहे पोइ। पर जेकॾहिं तव्हांखे आख़िरत घुर्जे, तव्हांखे अलाह घुर्जे, मोहम्मद मुस्तफ़ा घुर्जे, पोइ मुंहिंजे इन हाल ते तव्हां हलो। के हिकिड़ी घरवारी जे मुतालिक़ हूंदो अचे त मोहम्मद मुस्तफ़ा हिन बुखनि में असां नथा हली सघूं, हिन पाणी ते गुज़ारा कंदे असां नथा हली सघूं। ही अहले बैत जी अज़मत, रसूल करीम जी घरवारनि जी अज़मत, रसूल करीम जी धीअरनि जी अज़मत, रसूल करीम जे ख़ानदान जे उन ॾोहिटनि जी अज़मतूं। पर मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह रब्बुल आलमीन खे तमामु मख़लूक जे अंदरि जेका गुज़री चुकी आहे, जेका आहे, जेका अचणी आहे, मोहम्मद मुस्तफ़ा खां वधीक अल्लाह खे को बि प्यारो न हुयो, न आहे, न थींदो, न आलम अरवाह में, न आलम दुनिया में, न आलम बरज़ख में, न क़यामत जे ॾियारे। क़यामत जे ॾियारे बि मोहम्मद मुस्तफ़ा खां वधीक अल्लाह खे को ॿियो प्यारो न हूंदो। पैगंबरनि में अल्लाह दर्जा रखिया। टे सिपारे में नालो तिलकर रसूल, सूरज जो नालो बकरा। रब फरमाए तिलकर रसूल फद्दलना बाज़हुम अला बाज़। इहो पैगंबर आहिनि जो असां इन्हनि पैगंबरनि खे हिक ॿिए जे मथां मर्तबा, दर्जा, रुतबा ॾिना आहिनि। ऐं पैगंबर जी अज़मत छा आहे, पैगंबर जो मक़ाम छा आहे? जिस्मानी तौर ते पाकीज़ा, रूहानी तौर ते पाकीज़ा, माशी तौर ते मतिलबु रिस्क जे हवाले सां, कमाई जे हवाले सां, खाइण पीअण जे हवाले सां, हंडाइण जे हवाले सां, लिबास जे तौर ते पैगंबर पाकीज़ा, मुआशरती तौर माना रहणी सहणी, ॾुख सुख, ॾेती लेती, इन मामले में पैगंबर पाकीज़ा। एसिताईं जो पैगंबर निंड करे, आराम करे, उन आराम जी ज़मानत, निंड जी ज़मानत अल्लाह जे तरफ़ां। पर पैगंबर जो मक़ाम इहो बि आहे जेकॾहिं पैगंबर निंड में ख़्वाब ॾिसे, उन ख़्वाब जी ज़मानत बि अल्लाह जे तरफ़ां। ॿिए कंहिंजे ख़्वाबनि ते ईअं जो ईअं शरई हुजत कान्हे का। भला बि थी सघनि था, सुठा बि थी सघनि था, ख़ौफ़नाक थी सघनि था। असां त अजीब रस्ते ते हली पियासीं, असां त माण्हुनि जे ख़्वाबनि खे दीन करे पिया पेश कयूं। इन खां वधीक का बेवफ़ाई हूंदी? अज़मत, अथॉरिटी केरु आहे? मोहम्मद मुस्तफ़ा। अज़मतूं जिस्मानी, रूहानी, माशी, मुआशरती तौर ते पाकीज़ा। ऐं पोइ इहो नुबूअत जो मनसब जेको आहे, रिसालत जो जेको मनसब आहे, इहो अल्लाह जे तरफ़ां चूंड आहे। अल्लाहु आलमु हैसु यजअलु रिसालतहु। रब थो फरमाए अल्लाह थो ॼाणे कंहिंखे कॾहिं कीअं कहिड़ी नुबूअत ॾियणी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी मंशा, अल्लाह जी चाहत, अल्लाह जी चूंड, अल्लाह जो इख़्तियार, पैगंबरनि जो सिलसिलो हलियो ऐं आख़िरी उहो सिलसिलो वञी पुॼाणी ते पहुतो, मुकमल थियो, कामिल तरीक़े सां वञी पहुतो। उहो आख़िरी पैगंबर केरु? मोहम्मद मुस्तफ़ा। हाणे दीन जेका अथॉरिटी थी, दीन जो तसवर छा थियो? क़ुरान मजीद अल्लाह जो कलाम, अल्लाह जी वही। अहिड़े तरीक़े सां मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात, रसूल करीम जी शख़्सियत, मोहम्मद मुस्तफ़ा जी हस्ती, इहा बि अल्लाह जे तरफ़ां अथॉरिटी आहे। पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा
इन सिलसिले में अवां हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधंदा आहियो हदीस। हदीस जो लफ़्ज़ अवां जे लाइ थी सघे अजनबी न हुजे, ओपरो न हुजे, पर मुमकिन आहे असांजे मुआशरे में हदीस जो लफ़्ज़ बि ओपरो ऐं अजनबी थियो पियो हले। त अलाए छा आहे। दीन इस्लाम हिकु त क़ुरान, अल्लाह जो कलाम, अल्लाह जी सिफ़त, ऐं ॿियो हदीस। हाणे मुख़्तसिर इन वक़्त जी पाबंदी कंदे इशारतन ॻाल्हि कयूं त हदीस चइबो जाॻिया। हदीस आहे छा? कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? हदीस जूं मानाऊं कहिड़ियूं थियूं अचनि? हदीस मां मुराद छा आहे? हदीस जी फज़ीलत छा आहे? हदीस जी हैसियत छा आहे? हदीस कहिड़े तरह जी आहे? ऐं हदीस केॾे अज़ीम तरीन इल्म जो नालो आहे। अरबी ॿोली में, अरबी लैंग्वेज में, लिटरेचर में, डिक्शनरी जे अंदरि हदीस अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे। इन जी हिकिड़ी माना आहे कलाम, गुफ़्तगू, कचहरी, ॻाल्हि। इहे चारई साॻियूं ॻाल्हियूं आहिनि। ॻाल्हि चओ, ॻाल्हि ॿोल चओ, कचहरी चओ, गुफ़्तगू चओ, कौल चओ, कलाम चओ। हदीस जी हिकिड़ी माना इहा। हदीस जी ॿी माना आहे वाक़ियो, किस्सो। को वाक़ियो, माज़ी जो को किस्सो, इन खे बि अरबी ॿोली में हदीस चइबो आहे। हदीस जी हिकिड़ी माना आहे बेतौर इबरत, कंहिं वाक़िए खे अल्लाह रब्बुल आलमीन माज़ी जी कंहिं सज़ा खे, उन सज़ा खे बेतौर इबरत कंहिंजे लाइ ज़िक्र करे। ये हदीस जी लफ़्ज़ी माना जे अंदरि। हदीस जी हिकिड़ी लफ़्ज़ी माना आहे जदीद, नई शइ। हाणे ये अरबी ॿोली जूं लफ़्ज़ी मानाऊं जेके तव्हांजे साम्हूं पेश कयूं। क़ुरान मजीद इन्हनि समूरनि माननि जी ज़िक्र करे। क़ुरान मजीद में ये सभई मानाऊं, मिसाल जे तौर ते अल्लाह रब्बुल आलमीन हदीस, क़ुरान मजीद खे बि हदीस चयो। ऐं हदीस जी माना कलाम, गुफ़्तगू, कौल। रब फरमायो फबी अय्यि हदीसिन बादहु युमिनून। ये काफ़िर मुशरिक एतिराज़ पिया कनि, अल्लाह जी ॻाल्हि खे छॾे भला कंहिंजी ॻाल्हि ते एतबार कंदा जॾहिं अल्लाह जी ॻाल्हि ते एतबार कोन्हे। फबी अय्यि हदीसिन बादल्लाहि व आयातिही युमिनून। हिकिड़नि सूरतनि में फबी अय्यि हदीसिन बादहु युमिनून। ॿी में फबी अय्यि हदीसिन बादल्लाहि व आयातिही युमिनून। अल्लाह रब्बुल आलमीन जी गुफ़्तगू, अल्लाह रब्बुल आलमीन जी आयतन खां बाद में भला कंहिंजी ॻाल्हि ते एतबार कंदा। वरी ये आयतूं क़ुरान मजीद जूं वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा। रब फरमायो अल्लाह खां वधीक कलाम में, अल्लाह खां वधीक ॻाल्हि ॿोल में केरु सचो हूंदो। वरी अल्लाह फरमायो क़ुरान मजीद खे, अल्लाह जे कलाम खे अल्लाह फरमायो अल्लाह नज़्ज़ल अहसनल हदीस। अल्लाह बेहतरीन कलाम क़ुरान मजीद नाज़िल कयो जंहिंखे अल्लाह हदीस चए पियो। उमूमन हर मस्जिद मां जुमे जे ख़ुतबे में, से मुस्लिम शरीफ़ जे अंदरि उहे ख़ुतबात मौजूदु आहिनि, हदीस जे ॿियनि किताबनि में मौजूदु आहिनि, जेके पाण पंहिंजे मुआशरे में किथे किथे अरबी ख़ुतबो पिया चऊं। ख़ुतबे मसनूना, इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनु। इन में विच में चऊं था न अम्मा बादो फ़इन्न खैरल हदीसी किताबुल्लाह। बेहतरीन कलाम छा आहे? अल्लाह जो कलाम, किताबुल्लाह, क़ुरान मजीद। त हदीस जी हिकिड़ी माना कलाम, गुफ़्तगू, ॻाल्हि ॿोल। जीअं अल्लाह जे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी घरवारनि सां कचहरी पे कई, वइज़ असर नबीयु इला बाज़ि अज़वाजी हदीसा। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ मानाउनि में खोड़ आयतूं मिली वेंदियूं। त हदीस जी लफ़्ज़ी माना में हिकिड़ी माना आहे ॻाल्हि ॿोल, गुफ़्तगू, कलाम, कौल। ॿी माना आहे को किस्सो, माज़ी जो को वाक़ियो। क़ुरान मजीद में 30 सिपारे में हिकिड़ी पाण सूरत पढ़ंदा आहियूं गाशिया। हल अताक हदीसुल गाशिया। उहो वाक़ियो, उहो किस्सो जेको थियणु वञे पियो, जेको थियणो आहे। हाणे उन क़यामत जा मनाज़िर ज़िक्र पिया कनि, उते हदीस जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। वरी अहिड़े तरीक़े सां मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो अल्लाह मुख़्तलिफ़ सूरतनि में ज़िक्र कयो। ॿिनि जॻहियुनि ते ईअं बि अल्लाह चयो हल अताक हदीस मूसा। मोहम्मद मुस्तफ़ा अव्हां वटि मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो पहुतो, उहो किस्सो पहुचायोसीं। वरी इब्राहिम अलैहिस्सलाम वटि फ़रिश्ता इंसानी शक्ल में आया,
उन्हनि जी उहा महिमान नवाज़ी थी, उनजो इकराम थियो। हाणे उहा मेज़बानी कई इब्राहिम अलैहिस्सलाम। अल्लाह रब्बुल आलमीन वाक़ियो मोहम्मद मुस्तफ़ा खे ॿुधाए, ज़िक्र करे क़ुरान मजीद में, उते लफ़्ज़ हदीस सां ज़िक्र करे त हदीस जी माना वाक़ियो किसो। हल अताका हदीसु ज़ैफ़ इब्राहिम अल मुकरमीन, तव्हां वटि निहायत ई इज़त वारनि उन फ़रिश्तनि जा तज़किरा पिया अचनि, उन महिमाननि जो तज़किरो, उनजो वाक़ियो, उनजो किसो। किथे कंहिं क़ौम जे हवाले सां अल्लाह ज़िक्र कयो। हल अताका हदीसुल जुनूद, उन लश्करनि जा वाक़िया किसा। वरी माज़ी जे किन क़ौमनि ते अल्लाह अज़ाब कया बेतौर इबरत ऐं नसीहत जे हिन उम्मत जे लाइ ज़िक्र कई। रब फरमाए फजअलनाहुम अहादीस व मज़क़नाहुम कुल्ल मुमज़क़, असां उनखे माज़ी जा किस्सा बणाए छॾिया। उहे क़ौमूं जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन ॾमिरियो, अल्लाह नाराज़ थियो, उन्हनि ते जेके अज़ाब कया हिन उम्मत जे लाइ बेतौर नसीहत, बेतौर सम्झाणी। त हदीस जी लफ़्ज़ी माना आहे वाक़ियो, किस्सो, कौल, ॻाल्हि ॿोल, नई शइ ऐं जी ज़िद ईंदी आहे क़दीम यानी पुराणी शइ। हदीस मां मुराद छा आहे? शरीयत में पाण हदीस मां इस्तिलाही माना छा था वठूं? कुल्लु मां उज़ीफ़ा इलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ौलन औ फ़इलन लहू औ तक़रीरन, हर उहा शइ जेका रसूल अकरम ना इज़ाफ़त में हुजे, रसूल अकरम जो कौल हुजे, रसूल अकरम जी ॻाल्हि हुजे, या रसूल अकरम जो अमल हुजे, या मोहम्मद मुस्तफ़ा जी मौजूदगी में का ॻाल्हि थिए या को अमल थिए ऐं मोहम्मद मुस्तफ़ा ख़ामोश रहे, इनखे तक़रीरी हदीस चइबो। तक़रीर लफ़्ज़ पाण गुफ़्तगू खे चऊं, स्पीच खे चऊं, ख़ुतबे खे चऊं, बयान खे चऊं, लेक्चर खे चऊं, दर्स खे चऊं, इनखे पाण तक़रीर चऊं था। पर हिते इस्तिलाह में हदीस मां मुराद मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल, रसूल करीम को फरमान जारी कनि, खोड़ हदीसूं, बल्कि गच हिस्सो इल्म हदीस में तव्हांखे मिलंदो उहो कौली हदीसनि जो। इन खां वधीक हिस्सो तव्हांखे फ़ैली हदीसनि जो मिले। रसूल अकरम के कमकार कया, रसूल अकरम को अमल कयो, रसूल अकरम जी का सुन्नत, अमली शयूं अचनि, उनखे फ़ैली हदीस चयो वियो, अमली हदीस चयो कौली। रसूल अकरम फरमाए इन्नमल अमालु बिन्नियात, इहो हदीस जो नंढड़ो हिस्सो आहे, टुकड़ो आहे, हिकिड़ो जुज़ आहे, भाङो आहे। बुख़ारी शरीफ़ जी पहिरीं रिवायत वॾी आहे, पर उमूमन पाण खे मुहावरतनि शइ यादि आहे, अमलनि जो दारो मदार नियतनि ते आहे। कंहिं चयो मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो, रसूल अकरम फरमाए अत्तहूर शत्रुल ईमान, सफ़ाई जेका आहे, पाकीज़गी जेका आहे, इहो ईमान जो हिस्सो आहे। इस्लाम पाकीज़ा दीन आहे। इस्लाम चए थो मुस्लमान जिस्मानी तौर ते, ज़हनी तौर ते, रूहानी तौर ते, माली तौर ते, मुआशरती तौर ते पाक साफ़ रहे। इस्लाम पसंदि नथो करे गंदगी खे, उहा गंदगी माली छो न हुजे, हराम शइ इस्लाम ने मना कयो। उहा गंदगी ज़हनी छो न हुजे, गार गंद, फ़ोश, शिरक, इहे सभु गंदगियूं आहिनि, इस्लाम पसंदि नथो करे। इस्लाम पाकीज़गी जो ॻाल्हि थो करे। अहिड़े तरीक़े सां इन मामले में रसूल अकरम खोड़ हदीसूं जारी कयूं, खोड़ फरमान जारी कया। ॿियो रसूल अकरम को अमल कनि, रसूल अकरम नमाज़ पढ़ी, रसूल अकरम रोज़ो रखियो, रसूल अकरम को अमल कयो, साहबियुनि खे ज़िक्र कनि। रसूल अकरम जी मौजूदगी में को अमल थिए ऐं मोहम्मद मुस्तफ़ा ख़ामोश रहनि, उहा शइ बि हुज्जत थी वञे, शरीयत थी वञे, छो जो उहा अथॉरिटी आहिनि, उनजी हुज्जत आहे। आऊं अवी या को बि माण्हू उनजी मौजूदगी में का ॻाल्हि थिए नामुनासिब थी सघे थी, बाद औक़ात ग़लति थी सघे थी, पोइ ज़रूरी न आहे त असां उनखे चुप बि कराए सघूं। असां निशान कॾहिं कॾहिं असां उन फितने में मुब्तला या असांजी हैसियत न हुजे, कॾहिं कॾहिं असां नज़रअंदाज़ करे छॾींदा आहियूं बहसियत उस्ताद, बहसियत वालदेन, ॻोठ जो वॾो या कंहिं उमिरि में पंहिंजी का हैसियत कान्हे, पर पैगंबर जो मक़ाम इहो आहे जो पैगंबर जी मौजूदगी में को अमल थिए ऐं पैगंबर ख़ामोश रहे ऐं उहो अमल ग़लति हुजे, ईअं थी नथो सघे। अमल जेकॾहिं ग़लति हूंदो या ॻाल्हि ग़लति हूंदी, पैगंबर उन महल उनखे रोकींदो, उनखे टोकींदो ऐं उनजी दुरुस्तगी बि कंदो त हीअ अमल हीअं आहे। हाणे इहा पाण हदीस जी लफ़्ज़ी ऐं इस्तिलाही माना सिखीसीं त हदीस मोहम्मद मुस्तफ़ा जो अमल, रसूल अकरम जी गुफ़्तगू, रसूल अकरम जी मौजूदगी में का गुफ़्तगू थिए, रसूल अकरम ख़ामोश रहनि। सुनन नबी दाऊद में पढ़ूं था रिवायत, रसूल अकरम फजर जी नमाज़ पढ़ाई, सहाबी ॾिठऊं त फजर जी नमाज़ में फ़र्ज़ में शामिल हुयो, पर फ़र्ज़ पढ़ी जो बस कयूं त वरी साथी उथी नमाज़ पढ़णु लॻो। रसूल अकरम फरमायो रकातैन रकातैन, फजर त 2 रकातूं आहिनि, वरी पियो पढ़ी। रसूल करीम मूंखां अॻु वारियूं 2 रकातूं रहिजी वियूं,
फजर फर्ज़ त पढ़े ई, अॻु वारियूं मतिलबु सुनतूं रहिजी वियूं उहे एॾो पढ़ां। रसूल करीम जी मौजूदगी में पढ़ी, रसूल करीम ख़ामोश रहिया, रसूल करीम जी हूंदे उन पढ़ियूं। हाणे पंहिंजे लाइ हिकिड़ो रस्तो अची वियो त फ़र्ज़ हलनि पिया, फ़र्ज़ में शामिल थी वञो, फ़र्ज़ पंहिंजा पूरा कयो, सुनत रहिजी वई आहे, फ़र्ज़नि खां पोइ पढ़ो। इनखे तक़रीर हदीस पढ़िजो। हाणे सॼे दारो मदार दीन इस्लाम जो क़ुर मजीद सां गॾोगॾु हदीस ते बि आहे। इहे ॿई जुदा नथा थी सघनि। को माण्हू चवे थो सिर्फ़ु क़ुर मजीद ते अमल कयूं पाण, ईअं कोन्हे को। क़ुर मजीद अल्लाह जे तरफ़ां कलाम नाज़िल थियो। पैगंबरनि जी ज़िमेदारी छा आहे? पैगंबरनि जी ज़िमेदारी सिर्फ़ु इहा न आहे त अल्लाह जो दीन पहुचाइनि। पैगंबरनि जी ज़िमेदारी सिर्फ़ु इहा न आहे त अल्लाह जो दीन पहुचाइनि, न बल्कि पैगंबर जी ज़िमेदारी आहे अल्लाह जो दीन सेखारे वञनि। सिर्फ़ु पहुचाइण न, त उन ते अमल कीअं थींदो उहो सेखारणु। यो अल्लिमहुमुल किताब वल हिकमा व युज़क्कीहिम, इहे जेके अल्फाज़ सूरह बकरा में, सूरह आल इमरान में, सूरह जुमा में, सूरह मुज़म्मिल में, ॿियनि सूरतनि में पैगंबर जी ज़िमेदारी में अचनि था त पैगंबर अल्लाह जो दीन माण्हुनि खे सेखारे वेंदा। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा ही 23 साल इहो दीन सेखारींदा रहिया। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अक़ीमुस सलात हाफ़िज़ू अला सलावाति व सलातिल वुस्ता, नमाज़ जे बारे में खोड़ अहकाम ॿुधंदा आहियो। रब फरमायो कीअं नमाज़ पढ़ूं, केतिरी नमाज़ पढ़ूं, कॾहिं नमाज़ पढ़ूं, इहे सभु तौर तरीक़ा कंहिं सेखारिया? इहे मोहम्मद मुस्तफ़ा सेखारिया। क़ुर मजीद चयो रोज़ा रखो, तव्हां ते अॻियनि ते फ़र्ज़ कया विया, मुतक़ी परहेज़गार जो। रोज़ा केरु रखे, कॾहिं रखे? राति जो रखूं, सुबुह जो खोले छॾियूं, सवलाई लॻी पई हूंदी। पर सियारे वारियूं रातियूं न, वॾियूं हूंदियूं, डिघियूं हूंदियूं, पंहिंजी मर्ज़ी सां हलूं। दीन पंहिंजी मर्ज़ी, राय, अक़ल, रम्ज़, ख़्याल, ट्रेंड, फैशन, रवाज, इन जो नालो दीन कोन्हे न। 6000 खां मथे आयतूं आहियूं क़ुर मजीद में। अल्लाह साईं कंहिं हिकिड़ी आयत में इहो चई छॾिया त तव्हां कलमो पढ़ो, पोइ जीअं खपे तीअं कयो। हिकिड़ो को जुमिलो अची वञे हा न, तव्हांजी जीअं दिलि चवे तव्हां ईअं करे छॾियो। हीउ पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा ॾींहुं राति इहा शइ सेखारनि पिया। इबादतूं सेखारनि, हलाल हराम जा मसला सेखारनि, अहकाम सेखारनि, अख़लाक, किरदार, रवैया, लहजा, ॾेती लेती, हर हिकु शइ दीन जी सेखारे विया मोहम्मद मुस्तफ़ा। हलाल हराम जा मामला इख़्तियार अल्लाह जो आहे। कंहिं शइ खे हलाल करणु, कंहिं शइ खे हराम करणु, इहो इख़्तियार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह रब्बुल आलमीन जो आहे। इन शइ खे पहुचाइणु कंहिंजी ज़िमेदारी आहे, इहा शइ ॿुधाइणु कंहिंजी ज़िमेदारी आहे, सेखारणु कंहिंजी ज़िमेदारी आहे, इहा पैगंबरनि जी आहे। क़ुर में चयो इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल ख़िंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। इहो मफ़हूम तव्हांखे मुख़्तलिफ़ सूरतनि में मिले। हाणे उन जी तशरीह केरु करे? मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जे तरफ़ां नुमाइंदो आहे, उहो उन शइ जी वज़ाहत करे। हाणे आऊं अवी सोचूं ज़िंदगी में खोड़ पाण प्रोग्राम अटेंड कंदा आहियूं। दीनी थी सघनि था, दीन जे नाले थी सघनि था, तइलीम जे नाले थी सघनि था, मज़हबी थी सघनि था, खोड़ उनजा नाला ऐं ट्रेंड हूंदा मुख़्तलिफ़ क़िस्म जा। प्रोग्रामनि में वञूं था, सॾ में वञूं था, बेसॼा वञूं था, ख़र्च करे वञूं था, दुनिया जहान जे लाइ भॼ डुक कयूं था, वापसी वरी करे पंहिंजे पाण खां पुछा कयूं तन्हाई में, हिक ॿिए खां पाण हिसाब किताब कोन था वठूं। न ई पंहिंजी का जसारत आहे ऐं न ई मुंहिंजे अंदरि का इहा हिमत आहे, पाण अहिड़ी ज़रूरत कोन कंदासीं। तन्हाई में सोच वीचार कयूं त पाण प्रोग्राम ॿुधोसीं, किथे 20 मिंट जो, किथे 2 कलाक जो, किथे 3 कलाक जो, पाण खे पले छा पियो? घणियूं आयतूं ॿुधियूंसीं, घणियूं हदीसूं ॿुधियूंसीं, महबूब जे बारे में केतिरी मालूमात वरितीसीं। कहिड़ो महबूब? मोहम्मद मुस्तफ़ा। दुनिया जे बारे में ॼाण रखूं था, फिलाणो फिलाणो फिलाणो, हू अहिड़ो हू अहिड़ो, हुनजे बारे में एतिरी मालूमात। हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा। अल्लाह से फरमायो अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजु उम्महातुहुम। मोमिननि खे मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी जान खां बि वधीक प्यारो हुजे। केरु पियो चए? अल्लाह रब्बुल आलमीन। किथे? सूरह अहज़ाब में। व अज़वाजु उम्महातुहुम, मोहम्मद मुस्तफ़ा जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि, अम्बड़ आहिनि, जीजल आहिनि। मोहम्मद मुस्तफ़ा पाण फरमाइनि, मुस्लिम शरीफ़ जूं रिवायतूं ॿुधंदा ला युमिनु अहदुकुम
हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदी व वलदी वन्नास अजमईन। मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो अवां मां एसी ताईं मुकम्मल मोमिन उहो माण्हू नथो थी सघे जेसी ताईं मां मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहबत करे, पर केतिरी पंहिंजे बच्चनि खां बि वधीक मोहबत, पंहिंजे वालदेन खां वधीक मोहबत, वन्नास अजमईन मतां हितां हुतां वारियूं कागज़ी फरमाइशी ट्रेंड जूं ॿिए पासे जूं जाइज़ नाजाइज़ क़िस्म जूं मोहबतूं उहे हिकिड़ा अलॻि बहस, पर हिकिड़ी लफ़्ज़ जे अंदरि मोहम्मद समूरी ॻाल्हि सम्झाए विया। फरमाए वन्नास अजमईन, समूरनि इंसाननि खां वधीक जेसी ताईं मोमिन मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहबत न कंदो एसी ताईं उनजो ईमान पूरो नाहे। हाणे मोहबत हर माण्हू करे थो, जंहिं बि कलमो पढ़ियो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहबत कयूं था, माप तौर जी पाण खे जसारत ई कान्हे, हिमत ई कोन था कयूं, पाण खे इख्तियार कोन्हे, पैरामीटर कोन था पेश कयूं, पर मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी सां पाण जुड़ियल केतिरा आहियूं। वक़्त जी पुॼाणी कंदे हुन आख़िरी हिसे में ॻाल्हि था कयूं अहले बैत सहाबा कराम इल्म हदीस, हदीस रसूल करीम जी ज़ात, रसूल करीम जी शख़्सियत उन सां केतिरा जुड़ियल हूंदा हुआ। उमूमी फ़ज़ाइल तव्हां ॿुधंदा आहियो, मौजज़ा ॿुधंदा आहियो, जेतिरा मौजज़ा सभिनी पैगंबरनि खे मिलिया, जेका मालूमात मुयसर ऐं दस्तियाब आहे उन मुताबिक़ जॾहिं पाण ॻाल्हि कयूं समूरनि पैगंबरनि जा मौजज़ा गॾायूं, इन खां कई भेरा वधीक मौजज़ा अकेले मोहम्मद मुस्तफ़ा खे मिलिया। पघर में एॾी ख़ुशबू, दुनिया जी का सुगंध, दुनिया जी का महक, दुनिया जी का हुबकार, दुनिया जी का खुशबू, दुनिया जो को परफ्यूम, दुनिया जी का अतर मोहम्मद मुस्तफ़ा जे पघर जो मुक़ाबिलो न करे सघे। रसूल कम पंहिंजो लुआब मुबारक मोहम्मद मुस्तफ़ा जो कंहिं सहाबी जे अख ते फिराए, उहो हज़रत अली रज़ियल्लाहु ताला तकलीफ़ में हुजे, मुश्किल में हुजे, अल्लाह रब्बुल आलमीन शिफ़ा ॾेई छॾे, उहो को ॿियो सहाबी हुजे, अल्लाह रब्बुल आलमीन शिफ़ा ॾेई छॾे। हिकिड़े टॉपिक खे छेड़ियूं त अलाए केतिरा तव्हांखे वाक़िया किसा मिली वञनि। खाधे में बरकतूं थींदे मौजज़ा, पाणी जे अंदरि बरकतूं थींदे मौजज़ा, चंड वारा उहे मौजज़ा, दिलि जो उहो निकिरणु शके सदर जा, मतिलबु त खोड़ मौजज़ा। मेराज अकेलो मौजज़ो न, मेराज मौजज़नि सां भरपूर। अहिड़ी महिमान नवाज़ी कंहिं पैगंबर जे हिसे में न आई जहिड़ी महिमान नवाज़ी मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिसे में आई, जो मेज़बान अल्लाह रब्बुल आलमीन, मेहमान मोहम्मद मुस्तफ़ा। प्रोटोकॉल में जिब्रील अमीन जी ड्यूटी लॻल आहे, सैयदुल मलाइका आहे, अज़मतनि में पैगंबर ईमान बि आणनि पिया, एहतराम बि कनि पिया, आदरबा इस्तक़बाल भलीकार बि कनि पिया, मुलाक़ातूं बि थियनि पियूं, उनजी इक़्तिदा में नमाज़ूं बि पढ़नि पिया, ऐं शान जेके मोहम्मद मुस्लिम खे अल्लाह रब्बुल आलमीन इनाम इकराम ॾिना, तव्हां सोच कयो त कंहिं ॿिए पैगंबर जे हिसे में न आया। मौजज़ा मोहम्मद मुस्तफ़ा खे मिलिया। इन मौजज़नि जे हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं, ऐं आउं पंहिंजे कदबुत इल्मी हिसाब सां जेकॾहिं ॻाल्हि कयां त इल्म हदीस बि हिकिड़ो मौजूदो आहे। इल्म हदीस अॼु जे जदीद दौर में जिते रिकॉर्डिंगूं आहिनि, जिते का प्राइवेसी, किथे का कंहिंजी ज़ाती ज़िंदगी गुझ में न रही, उन जे बावजूद भी अॼु आऊं इल्म हदीस जी बुनियाद सां मुस्तनद मोतबर उलमा वेठा आहिनि, एहतियातन गुफ्तगू कंदो हलां। अॼु जे दौर में बि कंहिं हिकिड़े माण्हू जे बारे में तव्हां कोन था दावा करे सघो त फलाणो माण्हू आहे, उनजी पूरी ज़िंदगी जो रिकॉर्ड, दुख सुख, ख़ुशी गमी, घर जा मामला, ॿाहिरि जा मामला, सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे। कंहिं सियासी, कंहिं मज़हबी, कंहिं तैलीमी, कंहिं फलाई, कंहिं लीडर जे माज़ी जे बारे में, हाल जे बारे में को माण्हू ॿुधाईंदो, को ज़हन में नालो अचेव थो? हिकिड़ी हस्ती तव्हांजे ज़हन में ईंदी जेकॾहिं इल्म हदीस सां थोरो ताल्लुक़ हूंदो, ऐं उहा हस्ती वाहिद आहे मोहम्मद मुस्तफ़ा। पूरी ज़िंदगी जे बारे में जेका ॼाण अल्लाह महफ़ूज़ कराई, जंहिंजो एहतमाम इंतज़ाम अल्लाह मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कयो, जेको इल्म हदीस आहे, जंहिंमें रसूल करीम जी घर जा मामला, अज़वाज मुतहरात खां, उम्महातुल मोमिनीन खां रिवायतूं अचनि, धीअरनि खां रिवायतूं अचनि, ॿारनि खां रिवायतूं अचनि, औरतनि खां अचनि, सहाबा खां अचनि, मर्दनि खां अचनि, ख़वातीन खां अचनि, पंहिंजनि में आहिनि रिकॉर्ड महफ़ूज़ आहे, परावनि में आहिनि रिकॉर्ड महफ़ूज़ आहे, इबादत जूं ॻाल्हियूं आहिनि, एतिरे ताईं रसूल कम जूं ख़ामोशियूं महफ़ूज़, रसूल कम जा इशारा, रसूल कम जे निरण मुबारक ते जेके आसार अचनि परेशानी जा, उहे महफ़ूज़ हुजनि, रसूल करीम में इशारा कनि, उहे इशारा महफ़ूज़ हुजनि। इल्म हदीस अहिड़े हवाले सां मौजज़ाती इल्म आहे।
अल्लाह रब्बुल आलमीन वो एहतमाम जो करायो पूरी तारीख़ मौजूद है। पोइ अहले बैत ऐं सहाबा कराम जो एहतमाम केतिरो कंदा। रिवायतूं जेकॾहिं पाण खणूं त जेके औरतुनि खां रिवायतूं आयूं, सहाबियात खां आयूं, उम्महातुल मोमिनीन खां आयूं, उहो बि हिकिड़ो वॾो ज़ख़ीरो अथव। जेके रिवायत करण वारियूं सहाबियात ऐं पोइ कंहिं कंहिं जो वरी जज़्बो एॾो गहरो। आख़िरी उहा ॻाल्हि कयूं, यकीनन उन खां पोइ तव्हां तफ़सीली ख़िताब ॿुधंदव। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु, असल नालो त अब्दुर्रहमान बिन सख़र बि ॿुधायो वियो, या इन हवाले सां ॿी बि मालूमात। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु मुहाजिर साहबी न आहे, मके में मुस्लमान कोन थियो, मदीने जे पहिरियनि 6 सालनि में मुस्लमान कोन थियो आहे। हिजरत जे 7 साल अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला मुस्लमान थियो आहे। रसूल अकरम जो विछोड़ो 11 हिजरी जी शुरुआत में थियो आहे, माना 3 साल या कुछ महीना खणी चओ, माना लगभग हिसाब जेकॾहिं लॻाइजूं 4 साल खां घटि। रसूल अकरम जी मोहब्बत, रफ़ाकत, सोहबत, वेझड़ाइप, कराबत केतिरी मिली आहे? सिर्फ़ 3 खां 3.5 साल। पर हुन माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु रखी छॾियो, हदीस मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात रसूल करीम। ॿाहिरि हुजनि, रस्तनि ते हुजनि, अबू हुरैरा दिमाग़ी मसइलो अथसि, हलंदे फिरंदे किरियो वञे, बेहोश थियो वञे, दिमाग़ी मसइलो कोन्हे, मिर्गी कान्हे, बुख जे करे कुझु कोन्हे को खाइण जे लाइ। अबू हुरैरा तूं बाद में मुस्लमान थिए, तोखां पहिरीं मुहाजिर अंसार साहबी उन्हनि खां एतिरियूं रिवायतूं कोन थियूं अचनि जेतिरियूं तोखां थियूं अचनि। हदीस जा किताब पढ़ो न, बुखारी शरीफ़ किताबुल इल्म में पढ़ो, किताबुल बुयू में पढ़ो, ये हदीस जा किताब आहिनि न, इन में तव्हां पढ़ो से अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु इहे सुवाल था थियनि। इहे माण्हुनि सुवाल कया, सहाबा मञा सुवाल कया माण्हुनि। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु तूं वञी मुस्लमान थी, तोखां अॻु में जेका मुहाजिर अंसार उन्हनि खां एतिरियूं रिवायतूं कोन, तोखां एतिरियूं रिवायतूं छो? चई हू कारोबार में तमामु घणा मसरूफ़ हुया, ऐं मिसकीन माण्हू, मुंहिंजो को कारोबार कोन हो, ऐं का मज़दूरी वग़ैरह कोन कंदो हुउसि, रहंदो हुउसि उन असाब सुफ़ा में, जेको कचो कमरो जेको मस्जिद नबवी जे हिसे में रसूल अकरम मुसाफ़िर या मिसकीन सहाबा जे लाइ बंदोबस्तु कयो, महिमाननि जे लाइ बंदोबस्तु कयो, ऐं उन्हनि में हूंदो हुउसि। मुंहिंजो को कारोबार कोन्हे, मूंखां का मज़दूरी कोन्हे, मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु हो मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत, उन जी रफ़ाकत जिते हुजनि ऐं उहे ॻाल्हियूं नोट कयां। अब्दुल्लाह बिन अमर बिन आस हूंदो, वकान यक्तुब वला अक्तुब। अबू हुरैरा चए थो अब्दुल्लाह बिन अमर बिन आस लिखंदो हो ऐं लिखंदो कोन हुउसि, ऐं यादि करण जी कोशिशि कंदो हुउसि। अब्दुल्लाह बिन अमर बिन आस लिखंदो, माण्हुनि चयो अब्दुल्लाह बिन अमर बिन आस खे, अब्दुल्लाह रसूल अकरम कॾहिं ख़ुशी में, कॾहिं ग़म में, कॾहिं कावड़ में बि आहिनि, रसूल अकरम जी कैफ़ियत आहे, तूं हर ॻाल्हि वेठो नोट करी, हर शइ पियो लिखी, ईअं न कंदो कर। रसूल अकरम जेका शइ तोखे नोट कराए, का अहिड़ी ॻाल्हि हुजे उनखे तूं तहरीर कर। अब्दुल्लाह खे ॻाल्हि त बिज़ाहिर ॾाढी लॻी, मुंहिंजे अव्हां जे हिन अकुल वारे ढकणे में बि इहा ॻाल्हि अची वेंदी, हिन बर्तन में बि अची वेंदी, और वाकई रसूल अकरम लिखराइनि थो, हर शइ वेठो लिखी। अब्दुल्लाह बिन अमर बिन आस 2-3 ॾियार लिखणु छॾियो। रसूल अकरम खे ख़बर पई अब्दुल्लाह तूं वेही लिखंदो आहीं, नोट कंदो आहीं, इहा शइ कोन थो करे, साईं हीअ माण्हुनि ॻाल्हि कई, तंहिंजे करे हाणे जेका शइ तव्हां लिखराईंदा हूंदो उन जे करे। रसूल अकरम फरमायो अब्दुल्लाह बिन अमर बिन आस खे कसम खणी रसूल अकरम चवनि तव्हां लिखो जीअं पहिरीं तूं लिखंदो आहीं, मा ख़रज मिन्हु इल्ला हक़ुन, अब्दुल्लाह मां मोहम्मद मुस्तफ़ा मां आहियां, हिन ज़बान मुबारक मां हक़ खां सवा का शइ न निकिरंदी, जॾहिं बि निकिरंदी जहिड़ी बि हालत में, मफ़हूम जाए, कावड़ हुजे, ख़ुशी हुजे, ॾुख हुजे, सुख हुजे, पंहिंजनि में हुजां, परावनि में हुजां, कहिड़ी बि कैफ़ियत में हुजां, मां मोहम्मद मुस्तफ़ा सां आहियां, हितां हक़ निकिरंदो। अबू हुरैरा रसूल अकरम मटाया, मोहम्मद मुस्तफ़ा हाफ़िज़ो कमज़ोर आहे, याददाश्त वेसर थियो वञे, कुझु ॻाल्हियूं यादि कयां थो विसरियूं थियूं वञनि। वरी मौज़ा ॾिसो न, बुखारी शरीफ़ जूं रिवायतूं आहिनि न। रसूल अकरम फरमायो अबू हुरैरा चादर ॾे, चादर खे विछा, चादर खे रसूल अकरम पंहिंजे हथनि में वेड़ियो, मलियो, रसूल अकरम अल्लाह खां दुआ घुरी, अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु सीने ते हथु रखियो,
दुआ जो असर इहो अल्लाह रब्बुल आलमीन मौजज़ा इहे कया जो अबू हुरैरा चए थो ज़िंदगी गुज़री वरी मूंखे कॾहिं वेसर न थी। हाफ़िज़ो अहिड़ो मुंहिंजो मज़बूत थियो। उहो अबू हुरैरा 5000 खां मथे रिवायतूं करणु, सभिनी खां वधीक रिवायतूं अचनि कंहिंखां? अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां। नंढड़ी ॿिली सां खेॾे वेठो, रांदि वेठो खेॾे, मोहम्मद मुस्तफ़ा ॾिठो ॿिली सां प्यार पियो करे। केरु? इहो अब्दुर्रहमान बिन सखर, जंहिंजो रिवायतनि जे अंदरि कुझु इल्म अस्मा रिजाल जे हवाले सां साईं यारा बहितर ॿुधाईंदा। अब्दुर्रहमान बिन सखर जेको चयो पियो वियो उहो अबू हुरैरा थियो कीअं? माण्हुनि खां विसरी वियो त नालो छा हो? रसूल अकरम ॾिसंदे प्यार में चई ॿिलियुनि वारा। हाणे उहो अबू हुरैरा एॾो मशहूरु थियो, एॾो मशहूरु थियो ॿिलियुनि वारो। रुगो ॿिली सां, हिकिड़े जानवर सां शफ़क़त पे कई, हिकिड़ी महबत पे कई, उहा निस्बत एॾी मशहूरु थी वई। इहो साॻियो अबू हुरैरा रसूल अकरम पाण चयो। हिकिड़ो सुवालु कयो, बुखारी शरीफ़ जी रिवायतूं। अबू हुरैरा सुवालु कयो त साईं तव्हांजी सिफ़ारिश जो सभिनी खां वधीक हक़दार केरु हूंदो क़यामत जे ॾिहाड़े? मोहम्मद मुस्तफ़ा जी सिफ़ारिश अलाह साईं पाण सभिनी खे नसीब करे, जिन बि कलमो पढ़ियो अलाह साईं सभिनी खे नसीब करे। रसूल अकरम जो अबू हुरैरा मूंखे पूरी उम्मीद हुई तुंहिंजो जेको हिर्स हदीस जे मामले में आहे, तुंहिंजी जेका चाहत ऐं जेका जाखोड़ ऐं जेका कोशिश हदीस जे मामले में आहे, त मूंखे पूरी उम्मीद हुई त इहो सुवाल तूं ई कंदई। जेका तुंहिंजी दिलचस्पी आहे हदीस जे मामले में, जेको ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार इख़लास सां करे उन मुताबिक़ ज़िंदगी आहे उनजी, अल्लाह खां सवाइ को माबूद कोन्हे, उहो जन्नत में दाख़िल थिए। इहो साॻियो अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जो हिकिड़े जॻह बुख लॻी तमामु घणी, मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में वेठा आहियूं। उस्ताद तव्हां ॾिठा हूंदा, मुर्शिद तव्हां ॾिठा हूंदा, लीडर रहनुमा ॾिठा हूंदा। उहा आख़िरी रिवायत इख़्तिसार सां करे पंहिंजी जाइ वठंदासीं। अबू हुरैरा चवंदा बुख एतिरी लॻोली, सोचां पियो किथां का शइ रुगो मिली पवे। हिकिड़ो साहबी आयो खीर जो प्यालो खणी, खीर जो प्यालो, गॾु मटको कोन हो, मशकीदो कोन हो, गॾु को कूलर या का नादी कान हुई, खीर जो हिकिड़ो ई प्यालो। नज़र आहे त इहो खीर जो प्यालो न मूंखे मिली पए, कुझु बि कोन्हे पेट में। हू साहबी खणी मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में पेश कई। रसूल अकरम उहो प्यालो वरितो उन साहबी खां। अबू हुरैरा चयो कोन त मोहम्मद मुस्तफ़ा इहो प्यालो मूंखे ॾिजो, बुख लॻी आहे। न, हू दिलि में बि इहो तलब करे। पंहिंजे सिंधी में खोड़ मुहावरा हूंदा, हिते ज़िक्र कोन पिया कयूं, त कुझु बि न आहे खाइण जे लाइ, भला जेको मिलियो। रसूल अकरम वरितो खीर जो प्यालो। अबू हुरैरा ही वठ त ॻाल्हि हिते पूरी थी वञे हा? न, ॻाल्हि त शुरू ई तां बि थिए न, आज़माइश त हथनि मां बि थिए न। अबू हुरैरा खीर जो प्यालो वठ, पंहिंजे भाइरनि खे प्यार, ईअं कोन चयो मोहम्मद मुस्तफ़ा पाण पी पोइ बचे त भाइरनि खे प्यार कयां। खीर जो हिकिड़ो प्यालो हथ में मिली वियो, ज़रूरत ई आहे। साहबा जो वरी ईसार बि ॾिसो, हिक ॿिए खे तरजीह ॾियणु ॾिसो। अबू हुरैरा पंहिंजे साथियुनि खे, पंहिंजे भाइरनि खे प्यार। अबू हुरैरा प्यारणु शुरू कयो। हिकिड़ो ॼणो, 2 ॼणा, 10 ॼणा, दर्जन खे 1.5। हदीस में पढ़ूं 70 खां मथे साहबा कराम, 70 खां मथे साहबा कराम। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खीर जो उहो ई प्यालो आहे। पर अॼु दुआ, अॼु बरकत, बल्कि हदीस जे किताबनि में तव्हां पढ़ंदो त तव्हांखे मौजज़ा मिलंदा त रसूल करीम जी ज़ात जे हवाले सां बरकतूं। हिते बरकत अहिड़ी अथई, 70 खां मथे साहबा खीर जो उन प्याले मां पी बस कयो। मोहम्मद मुस्तफ़ा फरमाया अबू हुरैरा हाण तूं पी। अबू हुरैरा त पहिरीं आतो हुयो न, ज़रूरत हुनखे तमामु घणी हुई न, कुझु बि कोन्हे पेट में। अबू हुरैरा चयो तकिड़ो तकिड़ो पीअणु शुरू कयनि। अबू हुरैरा अञा पी। अहिड़ा मुर्शिद, अहिड़ा अॻवान, अहिड़ा लीडर, मोहम्मद मुस्तफ़ा सम अज़मतूं ॾिसो। अबू हुरैरा अञा पी। अबू हुरैरा चयो पियंदो वियुसि। मोहम्मद मुस्तफ़ा फरमाईंदा विया, आख़िरकार आख़िरकार नेठि मोहम्मद मुस्तफ़ा सम हाणे थी मामिलो हलक ते पहुतो, हाणे थी मामिलो गले ते पहुची वियो, हाणे त का तलब कोन्हे। माना हिकिड़ो पंहिंजे लोकत में चऊं ढापजी वियुसि सफ़ा। रसूल अकरम उन खां पोइ खीर जो प्यालो पाण वरितो। 70 खां मथे साहबा उन्हनि पीतो आहे। उन खां पोइ मोहम्मद मुस्तफ़ा उहो खीर पीतो आहे।
ये मौजा जेके बरकतन में थिया इल्म हदीस सां जुड़ी वञो। इल्म हदीस ही दीन जो लाज़मी जुज़ है। कुरान मजीद हदीस का बगैर अणपूरो, मालूमात के हवाले से, अमल के हवाले से रसूल कम अथॉरिटी आहिनि। अहिड़नि महफ़िलनि के गोला कयूं, जाखोड़ कयूं। पढ़ण जानो था अहिड़नि किताबनि ना अचो, अहिड़नि महफ़िलनि ना अचो जिते मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात के, उनकी ज़िंदगी के, दीन के बावकार तरीक़े से संजीदा अंदाज में दलील के तौर ते इंतहाई अदब एहतराम से पेश किया वञे। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है जेकी कुछ मां बुधायो ख़ास तौर ते मुखे पो बिल्कुलु अवां के सोचण समझण इल्म हदीस सां रसूल की ज़ात सां जुड़न की तौफ़ीक़ अता फरमाए। जेसी ताईं दुनिया में रहूं मोहम्मद मुस्तफ़ा जा उम्मती रहूं, क़यामत जे ॾियारे उथारिया वञूं, रसूल कम जा उम्मती उथारिया वञूं, जन्नत में रसूल कम जी उहा सोहबत रफ़ाक़त मिले। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।